بسم الله الرحمن الرحيم. قال المصنف رحمه الله ونفعنا بعلومه. فالاسم إن أريد به اللفظ فغير المسمى لأنه يتألف من أصوات مقطعة غير قارة ويختلف باختلاف الأمم والأعصار ويتعدد تارة ويتحد أخرى والمسمى لا يكون كذلك. وإن أريد به ذات الشيء فهو المسمى لكنه لم يشتهر بهذا المعنى. وقوله تعالى تبارك اسم ربك وسبح اسم ربك المراد به اللفظ لأنه كما يجب تنزيه ذاته وصفاته عن النقائص يجب تنزيه الألفاظ الموضوعة لها عن الرفث وسوء الأدب أو الاسم فيه مقحم كما في قول الشاعر إلى الحول ثم اسم السلام عليكما. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله وكفى وسلام على عباد الذين اصطفى. أما بعد. अॼु के हिन सबक़ में अबास ख़म्सा मां बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जे मथां काज़ी बेज़ावी रहमतुल्लाह अलैह इस्म जे मुतालिक़ बहस करे रहिया आहिनि त इस्म ऐन मुसम्मा आहे या ग़ैर मुसम्मा आहे। सभ खां पहिरियों त इस्म खे सम्झिजे त इस्म उहो लफ़्ज़ आहे जेको कंहिं ज़ात लाइ वज़ा कयो वियो हुजे ऐं उन ज़ात ते दलालत करे। मुसम्मा चइबो आहे उन ज़ात खे जंहिंजे लाइ इस्म खे वज़ा कयो वियो हुजे। इख़्तिलाफ़ कहिड़ी सूरत में आहे त इस्म ऐन मुसम्मा या ग़ैर मुसम्मा उन इख़्तिलाफ़ जी बि हिकिड़ी सूरत आहे। छो त बज़ मक़ामनि ते इस्म ऐन मुसम्मा मुतअय्यन हूंदो आहे। जीअं मिसाल तौरु असां चऊं कतब ज़ैदुन ज़ैद लिखियो त हिते मुराद ज़ैद जो इस्म न आहे बल्कि ज़ैद जी ज़ात आहे। त कनि मक़ामनि ते इस्म ऐन मुसम्मा मुतअय्यन आहे, कनि मक़ामनि ते इस्म ग़ैर मुसम्मा मुतअय्यन आहे। जीअं चऊं कुतिब ज़ैदुन ज़ैद लिखियो वियो त हाणे ज़ैद जी ज़ात कान लिखी वई आहे बल्कि ज़ैद जो नालो लिखियो वियो आहे। त ऐन मुसम्मा मुराद न आहे, ग़ैर मुसम्मा मुराद आहे। त जिन जॻहियुनि ते मुतअय्यन आहे त हिते ऐन मुसम्मा आहे, बसि हुते ऐन मुसम्मा आहे, को बि इख़्तिलाफ़ कोन्हे। ऐं जिन जॻहियुनि ते मुतअय्यन आहे त ग़ैर मुसम्मा आहे त उते बि को इख़्तिलाफ़ कोन्हे, उते मुराद ग़ैर मुसम्मा आहे। बाक़ी कनि मक़ामनि ते ॿई एतिमाल आहिनि, ऐनियत जो बि एतिमाल आहे, ग़ैरियत जो बि एतिमाल आहे। जंहिंजो मिसाल आहे रअयतु ज़ैदन, मूं ज़ैद खे ॾिठो। त हाणे हिते या त मुराद आहे ऐन मुसम्मा ज़ैद जी ज़ात या त मुराद आहे ग़ैर मुसम्मा ज़ैद जो उहो लफ़्ज़ इस्म। त पोइ उन में इख़्तिलाफ़ आहे त हिते भला ज़ात मुसम्मा वठिजे, ऐन मुसम्मा वठिजे या ग़ैर मुसम्मा। इख़्तिलाफ़ उन इख़्तिलाफ़ खे काज़ी बेज़ावी फल इस्म इन उरीद बिहि लफ़्ज़ जे ज़रिए बयानु करे रहिया आहिनि। त उन में टे मज़हब आहिनि ऐं उन्हनि जो जेको इहो इख़्तिलाफ़ आहे उहो लफ़्ज़ी इख़्तिलाफ़ आहे, निज़ाए हक़ीक़ी कोन्हे, निज़ाए लफ़्ज़ी आहे। जेकॾहिं उनखे पहिरें तफ़सील सां मां बयानु करे छॾियां त सही आहे, काज़ी पाण बयानु कयो आहे, पर उन मुताबिक़ बयानु कयूं त बहितर आहे। त पाण फ़रमायो जेको इस्म आहे उन मां मुराद जेकॾहिं लफ़्ज़ आहे त पोइ ग़ैर मुसम्मा आहे। यानी जेकॾहिं लफ़्ज़ उहो ई मुराद आहे त पोइ ग़ैर मुसम्मा आहे। साईं छो फ़रमाए त इन जे करे त लिअन्नहु यतअल्लफ़ु मिन अस्वातिन मुक़त्तअतिन ग़ैर क़ारतिन। छो त इहो जेको इस्म आहे उहो मुरकब थिए थो अहिड़नि आवाज़नि मां जेके मुतफ़र्रिक़ बि आहिनि ऐं ग़ैर मुजतमे आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि यानी उहे लफ़्ज़ जेके आहिनि इहो इस्म आहे उहो ॿ टिनि आवाज़नि मां ठहे थो जेके ग़ैर मुजतमे बि आहिनि ऐं उहे कटे कटे पोइ उन्हनि खे मिलाए पिड़ियो वियो आहे। ऐं उहो इस्म जेको आहे मुख़्तलिफ़ उम्मतुनि में हिकिड़ी शइ जो हिकिड़ी ज़ात जा मुख़्तलिफ़ नाला आहिनि। जीअं अलाह जो नालो फ़ारसी में ख़ुदा, सिंधीअ में असीं हुनखे धणी चऊं मिसाल। त मुख़्तलिफ़ थियनि था असां मुख़्तलिफ़ थियण उम्मतुनि जे ऐं ज़माननि जे। त जीअं ज़माना मुख़्तलिफ़ थियनि था ईअं नाला बि मुख़्तलिफ़ थियनि था। त जेकॾहिं जीअं इस्म ज़माने जी मुख़्तलिफ़ थियण सां मुख़्तलिफ़ थिए थो ऐं उन लफ़्ज़ इस्म मां ज़ात मुसम्मा मुराद वरिती वञे त पोइ जीअं इस्म में इख़्तिलाफ़ थिए थो त तीअं ज़ात में बि इख़्तिलाफ़ थिए, पर ज़ात में इख़्तिलाफ़ कोन थो थिए। तंहिं करे जेकॾहिं लफ़्ज़ इस्म मुराद वठिबो त क़ाज़ी साहिबु फ़रमायो त पोइ ग़ैर मुसम्मा मुराद आहे। ऐं उन ते दलील पेश कयूं त जेको इहो इस्म आहे उहो मुरकब थिए थो मुख़्तलिफ़ आवाज़नि मां जेके ग़ैर मुजतमे आहिनि ऐं उहो इस्म मुख़्तलिफ़ ज़माननि जे इख़्तिलाफ़ सां ऐं ज़मान ऐं उम्मतुनि जे इख़्तिलाफ़नि सां मुख़्तलिफ़ थिए थो ऐं मुतअद्दिद बि थिए थो। यानी हिकिड़ी हिकिड़ी ज़ात जा ॿ टे नाला बि आहिनि। ज़ात हिकु नाला ॿ टे, जेकॾहिं उन मां मुराद ऐन मुसम्मा वठिबी त
त पोइ जीअं इस्मनि में तअद्दुद थिए थो त पोइ ज़ात में बि तअद्दुद थिए त पोइ इहो त असांजे तौहीद जे ख़िलाफ़ु आहे। जीअं ख़ुदा जा नाला नवां न वेहनि त पोइ जीअं तव्हां चओ था जेकर लफ़्ज़ इस्म मां एने मुसम्मा मुराद वठो त पोइ जीअं लफ़्ज़ मुतअद्दद थियनि था त तीअं ज़ातूं मुतअद्दद थियनि, पर ईअं त कोन्हे। त क़ाज़ी साहब फरमाए त जेकर इस्म मां मुराद लफ़्ज़ उनजो इस्म आहे त पोइ ग़ैर मुसम्मा मुराद वठिबो त पोइ इहा ख़राबी लाज़िम कान ईंदी, जेका अचे पई उहा ख़राबी कान ईंदी। छो त इहो इस्म जेको आहे मुख़्तलिफ़ आवाज़नि मां मुरक़ब थिए थो जेके ग़ैर मुजतमी आहिनि ऐं मुख़्तलिफ़ उम्मतुनि जे इख़्तिलाफ़ सां ऐं ज़माननि जे इख़्तिलाफ़ सां मुख़्तलिफ़ थिए थो ऐं कॾहिं मुतअद्दद थो थिए कॾहिं मुत्तहिद थो थिए। ऐं इहा साॻी शइ जेका इस्म में लधी थी वञे इहा साॻी शइ मुसम्मा में कोन थी लभी वञे। तंहिं करे चइबो त जेकॾहिं लफ़्ज़ इस्म मुराद हूंदो त पोइ ग़ैर मुसम्मा आहे ऐं जेकॾहिं ज़ात इस्म मुराद हूंदो त पोइ मुसम्मा आहे। उनजो वरी अॻिते वइन उरीद बि ज़ात शइ, जेकॾहिं ज़ात शइ मुराद आहे, मुराद उनजी उहा इस्म न आहे बल्कि जंहिंजे लाइ उनखे वज़ह कयो वियो आहे उहा ज़ात मुराद आहे त पोइ उहा एने मुसम्मा मुराद आहे, पर इहा माना मशहूरु कोन्हे का। उनजो वरी अॻिते पाण बहस कंदा वक़ौलुहु तआला तबारक अस्मु रब्बिक वसब्बिह इस्म रब्बिक, जेके चवनि था त इस्म मां मुराद एने मुसम्मा आहे उहे चवनि था त ॾिसो तबारक अस्मु रब्बिक तुंहिंजे रब जो नालो बरकत वारो आहे। त बरकत या तस्बीह नाले जी कान हूंदी आहे, बरकत त हूंदी आहे ज़ात जी। तंहिं मां मुराद आहे त इस्म मां मुराद एने मुसम्मा हूंदो ग़ैर मुसम्मा न हूंदो। क़ाज़ी साहब उन्हनि जे एतिराज़ खे बयानु करे फरमायो तबारक अस्मु रब्बिक वारो क़ौल ऐं सब्बि इस्म रब्बिक वारो क़ौल इन्हनि मां मुराद लफ़्ज़ इस्म आहे। त जीअं जंहिं ज़ात जो उहो नालो आहे उहो बरकत वारो आहे, जीअं उहा ज़ात बरकत वारी आहे, हर नक़्सनि खां हर ऐबनि खां उहा पाक आहे, तीअं उन ज़ात जो नालो बि हर ऐबनि खां छा आहे पाक आहे। त जीअं ज़ात बरकत वारी थींदी आहे तीअं ज़ात जो नालो बि त बरकत वारो थींदो आहे। इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि त कोन्हे। तव्हां चओ था न मां बरकत वारो बिल्कुलु थींदो। फरमायो त अल मुराद बिल लफ़्ज़ लिअन्नहु कमा यजिब तंज़ीह ज़ातिही, छो त तहक़ीक़ शान हीअ आहे त जीअं उन ज़ात जो पाक हुजणु ऐं उनजे सिफ़ात जो पाक हुजणु नक़ाइस खां इहो वाजिबु आहे त ईअं उन जे लाइ जेके लफ़्ज़ वज़ह कया विया आहिनि उन्हनि जो पाक हुजणु बि छा आहे वाजिबु आहे। यजिब तंज़ीहुल अल्फाज़िल मौदूअत लहा अने रफ़ से फ़ाहिश शइ खां उहे लफ़्ज़ छा हुजनि पाक हुजनि जेके उन ज़ात लाइ वज़ह कया विया आहिनि जेका ज़ात छा आहे पाक आहे। वसूइल अदब ऐं अदब जे बुरे माना उन जे लाइ लफ़्ज़ बि अहिड़ा इस्तेमालु कजनि जेके अदब जे मुआफ़िक़ हुजनि, अदब जे ख़िलाफ़ु न हुजनि, बुरे अदब वारा न हुजनि। हिकिड़ो जवाबु इहो ॾिनई त तबारक अस्म मां इस्म मुराद वठी सघो था, को मसइलो कोन्हे त जीअं ज़ात उहा बरकत वारी आहे तीअं उन जे लाइ नाला बि जेके इस्तेमालु थिया आहिनि उहे बि छा आहिनि बरकत वारा आहिनि। फरमायो त ॿियो जवाबु इहो आहे त या त अल इस्म फ़ीहि मुक़हमुन, इन में इस्म ज़ाइद आहे, माना पोइ तव्हां इस्म जी माना न कयो बल्कि तव्हां चओ त बरकत वारो आहे तुंहिंजो रब ऐं तस्बीह पढ़ तूं तुंहिंजे रब जी। साईं उन ते को दलील ॾियो, जीअं लबीद जो हिकिड़ो शेर आहे, लबीद बिन रबिया साहब इहो इलल हौल सुम्मस्मु सलाम अलैकुमा, साल ताईं उन खां पोइ तव्हां ते सलाम अलैकुम। हाणे हिते इस्म जी का बि माना कान्हे, इस्म छा आहे ज़ाइदो आहे। इन मां मालूम थियो त इस्म जो लफ़्ज़ कॾहिं कॾहिं अरब जे कलाम में छा थींदो आहे ज़ाइदो थींदो आहे। त तबारक अस्म में जेको इस्म आहे उहो छा आहे ज़ाइदो आहे, त पोइ इहो एतिराज़ तव्हांजो रहियो ई कोन। त टे मज़हब आहिनि, हिकिड़ो आहे मुतज़िलनि जो, उहो मज़हब इहो आहे त इस्म ग़ैर मुसम्मा आहे एने मुसम्मा न आहे। ॿियो वरी बज़ अशअरिन जो मज़हब आहे, बज़ अशअरिन जो मज़हब आहे, उहे चवनि था त इस्म ज़ाते मुसम्मा आहे। मिसाल उहे चवनि था जीअं ॾिसो तबारक अस्मु रब्बिक, उनजो जवाबु त ॾेई छॾी। ॿियो हिकिड़ो फ़िक़ी मिसाल उहो ॾींदा आहिनि, जीअं हिंदुन तालिकुन, हिंद तलाक वारी आहे, त जेकॾहिं इस्म ग़ैर मुसम्मा हुजे त पोइ लफ़्ज़ हिंद खे तलाक ईंदी छा, तलाक त ईंदी हिंद जी ज़ात खे। त जॾहिं बि इस्म चइबो त इस्म जी ज़ात मुराद हूंदी आहे, त पोइ असीं उनजो या मुतज़िला बि इहो जवाबु ॾींदा आहिनि। उहे चवंदा आहिनि त हिते मुराद आहे त अल मुसम्मात अल मरअतुल मुसम्मात बिल हिंद, उहा माई जंहिंजो नालो हिंद आहे उनखे तलाक आहे। तंहिं करे हिते इस्म हिंद मां मुराद छा आहे ग़ैर मुसम्मा आहे, ज़ाते मुसम्मा मुराद कान्हे का। बाक़ी तबारक अस्म जो जेको जवाबु आहे उहो क़ाज़ी बेज़ावी रहमतुल्लाह अलैह ॾेई छॾियो। बाक़ी हिकिड़ो मज़हब आहे मुतज़िलनि जो, ॿियो बज़ अशअरिन जो, टियों मज़हब आहे इमाम अबुल हसन अशअरी रहमतुल्लाह अलैह जो, जंहिंजो बयानु सुभाणे ईंदो, छो त उनखां पहिरियों हिकिड़ो तफ़सीली तमहीद आहे, उनखे बयानु करे बाद में उनखे बयानु कंदासीं। अस्सलामु अलैकुम।